सेंट्रल जेल में सूरह बादशाह के तख्ते दार ते चढ़ायो वियो। अज 82 साल गुजरिया आहिनि। पूरे सिंध में, पूरे पाकिस्तान में या जिते जिते जमायत रहे पई हिंद में, उहे अज सूरह बादशाह के कुल ॾियारनि पिया। उहे सूरह बादशाह जो ॾिहाड़ो मल्हाए सूरह बादशाह जूं ॻाल्हियूं पंहिंजे बच्चनि खे, ॿारनि खे ॿुधाइनि पिया। उन्हनि हुरनि जूं कुर्बानियूं पंहिंजी औलाद खे ॿुधाइनि पिया त इहो इश्क जो इम्तिहान हो। 82 साल अॻु में अहिड़ो इश्क जो इम्तिहान हो जंहिंमें सूरह बादशाह त कामयाब थियो, पर उन जा जेके हुर हुआ उहे बि भेज पगारा कंदा विया, फांसी जे फंदनि ते चढ़ंदा विया ऐं भेज पगारा जा नारा भिटाई साईं 300 साल अॻु में ॿुधाए वियो त पतंगनि पह कयो मिड़िया मथे मच। इहे पतंग परवाना केरु हुआ? इहे हुर हुआ। ऐं इहो मच केरु हो? इहो मच सूरह बादशाह जो चहिरो हो। चओ सुभान अल्लाह। पतंगनि पह कयो मिड़िया मथे मच, पसी लहस न लुचिया। अंग्रेज़नि जूं फायूं हूं, अंग्रेज़नि जा फटका हा। अंग्रेज़नि कतारुनि में बीहारे गोलियूं पे हयूं। अंग्रेज़नि चयो असीं तव्हांजो पाणी बंदि कंदासीं, मानी बंदि कंदासीं। अंग्रेज़नि चयो असीं तव्हांजा बच्चा ॿार कोही छॾींदासीं। सूरह बादशाह जो पासो छॾे ॾियो, पर पसी लहस न लुचिया, सड़िया मथे सच। हुरनि चयो ही त असांजी हिकिड़ी जान आहे, ऐं अंग्रेज़ो तव्हांखे कहिड़ी ताक़त आहे? जे असां जूं 100 जानियूं हुजनि त बि मुर्शिद जे क़दमनि तां कुर्बान। पतंगनि पह कयो मिड़िया मथे मच, पसी लहस न लुचिया, सड़िया मथे सच। पोइ संदा गिचनि गच वीचारनि विञाया। इहो इश्क जो मंज़र हो, इहो नींहं जो निज़ारो हो जेको 82 साल अॻु में दुनिया ॾिठो। ऐं उन सूरह बादशाह खे यादि करण जे लाइ मूंखे ख़ुशी थी आहे। हिते शाह मर्दान शाह कमेटी उहे सुहिणा सुहिणा प्रोग्राम कराए पई। अरबेलो फ़क़ीर आहे, फ़क़ीर मुश्ताक आहे, ऐं ख़ासि करे हिन जू में फ़क़ीर मौला बख्श, ऐं जेका उन सां जमायत गॾु आहे, कंहिंजा मां नाला कोन थो खणा, सभई हिन प्रोग्राम में गॾु आहियूं। ऐं इंशाअल्लाह जेके बि महिनत कनि था उहे ईअं न सम्झनि त असांजी का वाह वाह थींदी। उहे इहो यकीन कनि त इंशाअल्लाह जंहिं मुर्शिद खे यादि करण जे लाइ ही महिनत कयूं था, क़बर हशर में मदीने वारो साईं उहो त महिरबानी कंदो, पर उन खां अॻे इहे मुर्शिद पंहिंजे मुरीदनि जी शफ़ाअत करे अर्ज़ु कंदा, मौला हिननि खे जन्नत में दाख़िल फरमा। त ही अॼोकी ही महफ़िल उन सूरह बादशाह जंहिं वक़्त जे इमाम दीन इस्लाम जी सरबुलंदी जे लाइ, पंहिंजे मुल्क जी आज़ादी जे लाइ, पंहिंजे वतन जी बका ऐं सलामती जे लाइ अंग्रेज़नि खे ललकारे शहादत जो जाम पीतो, उन खे यादि करण जे लाइ गॾु थिया आहियूं। बारी ताला तव्हां असांजी हाज़िरी खे क़बूल फरमाए। जमायत सगोरी पीर से रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह जी जिते बि जमायत आहे, असीं उन खे जमायत सगोरी चऊं था। ऐं जमायत में ज़ात पात जो चक्कर न हूंदो आहे। जमायती निज़ाम में सभु जमायती आहिनि। हा, असीं फ़क़ीर सरराइण में फ़ख़ुर महसूस कंदा आहियूं। असीं हुर सरराइण में फ़ख़ुर महसूस कंदा आहियूं। केरु असांखे चवे त बंबरो फ़क़ीर अची वियो, मंगरो फ़क़ीर अची वियो, महर अची वियो, गाहो अची वियो, फलाणी ज़ात वारो अची वियो, त असांखे ख़ुशी कोन थींदी। पर जेकॾहिं को चवंदो आहे त अॼोकी हिन महफ़िल में हिकिड़ो पागारे जो फ़क़ीर आयो आहे या सूरह बादशाह जो हुर आयो आहे, त असांजी दिलि बागो बहार थी वेंदी आहे। नारे विलायत, नारे विलायत। तंहिंजे करे पीर से रोज़े धणी अॼु खां 250 साल अॻु में अहिड़ी जमायत जो बुनियाद रखियो
जंहिं जमायत में ज़ात पात जो चक्कर न हो। राणे वटा रात नऊ नियापो आयो, लधाऊं लतीफ़ चे ॾातर वटा ॾात। हाणे कोन पुछन था ज़ात जेके आया से अॻियां। हज़रत रोज़े धणी जी ख़िदमत में वॾा वॾा माण्हू आया, पर उन्हनि पंहिंजूं ज़ातियूं लिकाए छॾियूं। निज़ामाणियुनि मां महमूद फ़क़ीर आयो, उहो चवंदो त छाजो निज़ामाणी, मां महमूद फ़क़ीर आहियां रोज़े वारे जो। ख़लीफ़ो नबी बख्श लिगारी हो, पर चवंदो हो त लिगारी ॿिया बि आहिनि दुनिया में, पर मां अॼु जॾहिं रोज़े धणी जे दर ते आयो आहियां त पोइ मां पंहिंजी ज़ात ते फ़ख़ुरु कोन थो कयां, मां चवां थो मां रोज़े धणी जो फ़क़ीर नबी बख्श आहियां। पीर सी रोज़े धणी जा 1300 ख़लीफ़ा, पर मलफूज़ात में तव्हांखे तमामु थोरनि फ़क़ीरनि जी ख़बर पवंदी त उन्हनि जूं ज़ातियूं छा हूं, न त उहे चवंदा हुआ असीं फ़क़ीर आहियूं। ही रोज़े धणी जेको हिन जमायत जो बुनियाद रखियो, इहो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ते पाण जमायत जो बुनियाद रखियो। ऐं उन नबी साईं फरमायो त क़यामत खां अॻु में पाण करीमन फरमायो बनी इसराइल में 72 फ़िरका थिया, पर मुंहिंजी उम्मत में 73 फ़िरका थींदा। ऐं पाण करीमन फरमायो 72 फ़िरका जहन्नम में वेंदा, सिर्फ़ हिकिड़ी जमायत हूंदी जिन जे लाइ अल्लाह ताला जन्नत जा दरवाज़ा खोले छॾींदो। पोइ साहबनि चयो या रसूल अल्लाह, उन जमायत जी निशानी कहिड़ी हूंदी? पोइ मदीने वारे साईं फरमायो मां न अलैहि व असहाबी, उन जमायत जो तरीक़ो इहो हूंदो त उहे जमायत वारा मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मुंहिंजे असहाबनि सगोरनि जे तरीक़े ऐं जमायत ते हलण वारा हूंदा। उहो तरीक़ो जंहिंखे अहले सुन्नत व जमायत चइबो आहे, माना नबी पाक जी सुन्नत वारा ऐं असहाबनि सगोरनि जी जमायत वारा। पोइ अॻिते जॾहिं पीर सी रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह रुश्द जो हिदायत जो सिलसिलो शुरू कयो, तॾहिं पीर सी रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हुआ त ही जेका मुंहिंजी जमायत आहे उहा बिल्कुलु उन तरीक़े वारी जमायत आहे जेको तरीक़ो आमना जे लाल मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो हो। पोइ पीर सी रोज़े धणी उन जमायत जो बुनियाद रखियो। ऐं हज़रत रोज़े धणी थरनि में, भरनि में, झरनि में, झंगनि में वञी इन तरीक़े जी तबलीग कई। असांजा जेके वॾा हुआ 7 पीढ़ियूं अॻु में, उहे ख़ुशि नसीब हुआ। असीं सुबुह शाम उन्हनि लाइ बि दुआऊं घुरूं था जिन असांखे हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो तरीक़ो ॾेखारियो, उन जी दरगाह ॾेखारी, उन जो सिलसिलो ॾेखारियो। ऐं उहे हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जा पहिरियां मुरीद थिया। ऐं जितां जितां रोज़े वारो गुज़रंदो हो रंग लाहींदो वेंदो हो। जितां जितां रोज़े वारो गुज़रंदो हो, माण्हू जॾहिं रोज़े वारे खे ॾिसंदा हुआ, पहिरियां उन्हनि खे वुज़ू जी गुस्ल जी ख़बर कोन हुई, पर जॾहिं रोज़े वारे ते निगाह पवंदी हुई त उन्हनि जी ज़बान मां ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र शुरू थी वेंदो हो। ॾींदई ॾस पिरनि जो लस लयूं लाणा, ॾींदई ॾस पिरनि जो लस लयूं लाणा, त खथूरी हाणा हितां के होत वया। हज़रत रोज़े धणी अहिड़ी ख़ुशबू फैलाईंदो वेंदो हो जो झड़ झंग ॿुधाईंदा हुआ त उहो जवान रोहिड़ी वारो जंहिंखे दुनिया रोज़े धणी चवे थी, उहो ज़िक्र ॾींदो हाणे हाणे हिन रस्ते खां अॻिते रवानो थी वियो आहे। नारे विलायत। त जमायत सगोरी उहो पंहिंजो तरीक़ो आहे पीर सी रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो। ऐं रोज़े धणी असांजो इमाम आहे, चओ सुभान अल्लाह। हमेशह यादि रखो त क़ुरान शरीफ़ में अल्लाह सही फरमायो आहे त यौम नदू कुल्ल उनासिम बिइमामिहिम, जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो तॾहिं असीं हर माण्हू खे सॾींदासूं
मैशर जे मैदान में, पर उन माण्हू खे सॾींदासीं त पंहिंजे इमाम सां गॾु बि, इमाम सां गॾु बि। ऐं तव्हां असां ख़ुशि नसीब हूंदासीं जो असांजो वॾे खां वॾो जेको इमाम हूंदो उहो रुॻो असांजो इमाम कोन हूंदो, उहो 1.25 लख नबियनि जो बि इमाम हूंदो। चओ सुभान अल्लाह। उहो मदीने वारो साईं हूंदो जेको इमामुल अंबिया वल मुरसलीन आहे। ऐं हुज़ूर साईं फरमायो, जॾहिं मां पंहिंजो झंडो लॻाईंदुसि त उन मुंहिंजे झंडे जे हेठां मुंहिंजे मथां कलमे पढ़ण वारा सभु अची गॾु थींदा ऐं मां मुहम्मद करीम शफ़ाअत में पंहिंजा चप चोरींदुसि। रब करीम जन्नत जा दरवाज़ा खोले छॾींदो। उहो महबूब मदीने वारो साईं असांजो इमाम आहे। चओ सुभान अल्लाह। असां दुनिया में हुज़ूर साईं खे कोन ॾिठो, पर क़यामत जॾहिं महबूब खे सुञाणींदासीं। चओ सुभान अल्लाह। इहे सुञाणींदासीं जी 1000 गुलनि जे विच में गुलाब जो गुल हूंदो आहे। चओ सुभान अल्लाह। मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में, जीअं गुल गुलाबी आ सुहिणो गुलनि में। मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में, जीअं गुल गुलाबी आ सुहिणो गुलनि में। हशर वेल हूंदा सवें राज राणा, तनी में मुहम्मद परे खां सुञाणा। माण्हू पंहिंजे भाउ खे सुञाणे कोन सघंदो, न पंहिंजे बच्चनि खे सुञाणे सघंदो। क़यामत जी सख़्ती आहे। पर जॾहिं महबूब ते नज़र पवंदी त सम्झी वेंदो त अॼु जेकॾहिं मूंखे मुंहिंजे बच्चनि खे छॾाईंदो त आमना जो लाल छॾाईंदो। तनी में मुहम्मद परे खां सुञाणा। कीअं सुञाणींदे? निशानी कहिड़ी हूंदी मुस्तफ़ा जी? हूंदसि छोटकारे जो झंडो हथनि में, मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखनि में। सुभान अल्लाह न चइजो। जंहिंखे क़यामत में मुस्तफ़ा जो दीदार खपे वो सुभान अल्लाह त चए। सुभान अल्लाह। अञा भेज पगा राजा नारा बाद में हणाइबा, फिलहाल अभी सुभान अल्लाह चो। सुभान अल्लाह। हूंदसि छोटकारे जो झंडो हथनि में, मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखनि में। जीअं गुल गुलाबी आ सुहिणो गुलनि में, मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखनि में। जहन्नम खे थींदी जॾहिं मौज मस्ती, उन्ही खे उझाए अचे का त हस्ती। केरु उझाए जहन्नम जी बाहि खे? उहा जहन्नम जी बाहि हुज़ूर साईं फरमायो जंहिंजो हिकिड़ो टांडो जेकॾहिं ख़ुदा हेठि उछलाए त 7 ज़मीनूं 7 आसमान सड़ी वञे। जहन्नम खे थींदी जॾहिं मौज मस्ती, उन्ही खे उझाए अचे का त हस्ती। करे पार कश्ती आणींदो अमुन में, मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखनि में। जीअं गुल गुलाबी आ सुहिणो गुलनि में, मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखनि में। पीर से रोज़े धणी जो सुभान अल्लाह। पीर से रोज़े धणी फरमायो, ऐं फ़कीरो मदीने वारे साईं जा जेके उम्मती आहिनि उहे मञींदा आहिनि त मुंहिंजो मदीने वारो साईं नूर न ला नूर आहे। पोइ पीर से रोज़े धणी फरमाईंदो, जेको मदीने वारे साईं खे नूर मञे थो, अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं उनजे जिस्म में नूर पैदा कंदो। पोइ जॾहिं नूर पैदा थींदो त हुज़ूर साईं तो ही महिरबानी कंदा। पर पीर से रोज़े धणी फ़कीरनि ॾे न्यारे फरमायो, ऐं ज़िक्र करण वारा फ़कीरो,
ऐं 5 वक्त नमाज पढ़ण वारा फ़क़ीर हो, ऐं रिज़्क़े हलाल खाइण वारा फ़क़ीर हो, ऐं गिला ऐं ग़ीबत खां बचण वारा फ़क़ीर हो, ऐं हराम खोरी खां परे रहण वारा फ़क़ीर हो, ऐं ओड़े पाड़े जो ख़्यालु रखण वारा फ़क़ीर हो, ऐं महिमान जी ख़िदमत करण वारा फ़क़ीर हो। तव्हांजो ख़ुदा एॾो शान कयो आहे, जॾहिं तव्हां क़यामत जे ॾींहुं ईंदो त ख़ुदा जहन्नम जे मथां रखराईंदो पुल सिरात, जेका वार खां सिनी तलवार खां तिखी हूंदी। पर पीरसी रोज़ेदारी फरमाईंदो जॾहिं इहे ईमान वारा उन पुल सिरात ते पेर रखी जॾहिं जहन्नम जी बाह था टिपंदा त हुननि मां एॾो नूर निकिरंदो जो जहन्नम जी बाह रड़ियूं करणु शुरू कंदी। कि भला जहन्नम जी बाह छो रड़ियूं कंदी? पीरसी रोज़ेदारी फरमायो फ़क़ीरो इन करे त जहन्नम जी बाह चवंदी रूह रूह या मोमिन इन नूर का युतफ़ी नारी। ऐं मुस्तफ़ा के मञण वारा उम्मती ऐं रोज़ेदारी जा फ़क़ीर जल्दी जल्दी टिपी वञ, तुंहिंजे जिस्म में एतिरो नूर आहे जो तुंहिंजे नूर जे करे मूं जहन्नम जी बाह थी विसाबियो। सुभान अल्लाह। त पीरसी फरमाईंदा हुआ हुज़ूर साईं त जहन्नम जी बाह खे थधो कंदा, पर रोज़ेदारी फरमाए तो हिननि फ़क़ीरनि में नूर जी एतिरी ताक़त हूंदी जो पुल सिरात ते पेर रखंदे अॻे ई हुननि जे लाइ जहन्नम जी बाह थधी थी वेंदी। त इहो जेको महबूब नबी क़यामत में असांखे बचाईंदो, महशर जे मैदान में बचाईंदो, उहो असांजो इमाम आहे। जेको पुल सिरात पार कराईंदो उहो असांजो इमाम आहे। जॾहिं मीज़ान में अमल तुरंदा असांजी नेकी खुटंदी, दुरूद जे सदके असांजा बेड़ा पार कराईंदो, उहो असांजो इमाम आहे। जॾहिं क़यामत में उञ खां ज़बानूं निकिरी ईंदियूं, असीं सुबुह जो सहरी था कयूं, शाम ताईं निड़ी सुकी थी वञे, 13 कलाकनि जो रोज़ो कोन था बर्दाश्त करे सघूं, पर क़ुरान तो फरमाए 50 अल्फ सन, क़यामत जो ॾींहुं 50,000 सालनि जो थींदो। उञ खां ज़बानूं निकिरी ईंदियूं, माण्हू पघर में ॿुॾंदा, सिज नेज़े पांध लही ईंदो, ज़मीन तपे ट्रामूं थींदी। हुज़ूर साईं फरमाए थो उम्मतियो घबराइजो न, उन क़यामत जे ॾींहुं मां मुहम्मद करीम पंहिंजे हथनि सां तव्हांखे हौज़े कौसर जो पाणी पीआरींदुसि। अहिड़ो पाणी पीआरींदुसि जीअं तव्हां पीअंदो तव्हांजी 50,000 सालनि जी उञ ख़तम थी वेंदी। घणनि जी उञ त रुगो महबूब जे दीदार सां ख़तम थी वेंदी। चओ सुभान अल्लाह। जी तव्हां मुर्शिद जो हाणे हाणे दीदार कया, चओ सुभान अल्लाह। कंहिं कंहिं पीरसी सरदार जा हाणे सफ़र में दीदार कया, बस अब जंहिं दीदार कया उहे हथ मथे खणी नारो त हणो। पीरसी जा दीदार थिया, दिलनि तां कट लही विया, चओ सुभान अल्लाह। दुख ख़त्म थी विया। ऐं मुर्शिद अहिड़ा भाकुर पाता जमायत के, ग़रीबनि के, मिसकीननि के, ऐं एॾी मोहबत ॾिनी जमायत खे जो जमायत चयो असांजे ॼण सदन जा सूर लही विया। कई मुल्ला आया, कई फितना आया, कई दज्जाल आया, जिन चयो त जमायत खे टोड़ियो, ख़त्म कयो, पागारे खां परे कयो। करोड़े रुपया ख़र्च थिया। माण्हुनि चयो त जमायत खे रोज़े धणी जी दरगाह खां पागारे खां परे कयो। पर जॾहिं पागारो इमाम आयो, रुगो हिकिड़ो दीदार कयाई, उन्हनि दिलनि तां कट लही विया। जमायत चवण लॻी मुर्शिद अची वियो, असांजा बेड़ा पार थी विया। उहे सांडे जूं फूकूं ख़त्म थी वियूं, उहे शैतानी हरबा हलिया विया। असीं मौलवी 50 साल तकरीरूं था कयूं, उन में एतिरो असर ई कोन्हे जेतिरो पागारे इमाम जे हिकिड़े दीदार में असर आहे। हिकिड़े दीदार कमु ठाहे छॾिया, वरी जमायत 100 साल जहिड़ी थी वई। चओ सुभान अल्लाह। ऐं जमायत चवे थी असां सूरे बादशाह कोन ॾिठो, उहे असांजा अब्बा ॾाॾा हुआ जेके लोढ़नि में विया, जिन
फटका बर्दाश्त कया, जेके जेलुनि में विया, जिन खे अंग्रेज़नि गोलियूं हयूं। पर अॼु जॾहिं असीं हिन सूरे बादशाह जे पोटे खे था ॾिसूं, जॾहिं दीदार था कयूं, ऐं पागारो इमाम जमायत खे अहिड़ी प्यार ऐं मोहबत जी लोली थो ॾे, जो असीं बि ईअं था सम्झूं त इनशा अल्लाह जेकॾहिं को वक़्तु आयो त उहे असांजा अब्बा ॾाॾा हुआ, पर पागारे इमाम जी नज़र थी त असां बि इनशा अल्लाह पंहिंजी जिंद जान पागारे जे क़दमनि तां क़ुर्बान कंदासीं। यो छा आहे? यो दीदार जो पावर आहे, या दीदार जी ताक़त आहे, जेका ख़ुदा इन पागारे इमाम जे ख़ानदान खे ॾिनी आहे। हिकिड़ी झलक पसण जे लाइ किथां पिया वञूं बचनि ॿारनि खे, न सर्दी जी परवाह, न थधी वारी जी परवाह। असीं बेडनि ते सुम्हण वारा, पर जॾहिं हुज़ूर में ईंदा आहियूं, दावत में पोइ चवंदा आहियूं चटाई विछाए उन ते वेहूं, निंड कोन कबी, सॼी राति ज़िक्र कबो, दुरूद पढ़बो, सुबुह जो पागारे इमाम जो दीदार थींदो। इहो इश्क जो अक़ीदो आहे, ऐं दीदार जे लाइ कलाकनि जा कलाक इंतज़ार पिया कयूं। मिस्र जे मुल्क में जॾहिं ॾुकार ईंदो हो, मिस्र जे मुल्क में जॾहिं ॾुकार ईंदो हो, पोइ ख़ुदा जो सुहिणो नबी यूसुफ अलैहिस्सलाम उहो सुहिणो ताज पाईंदो हो, कलंगी पाईंदो हो, सुहिणो चुगो पाईंदो हो, ऐं अहिड़ी सुहिणी सूरत सां ऐलान कराईंदो हो त मिस्र वारनि खे चओ मुंहिंजे बंगले महल जे अॻियां गॾु थियो, किबला असां वटि त उञ आहे, बुख आहे, पाणी कोन्हे, असीं छा अची कयूं, बाबा गॾु थियो। पोइ हज़ारे मिस्र जा माण्हू अची जॾहिं गॾु थींदा हुआ, ऐं सुहिणो यूसुफ नबी जॾहिं कलंगी पाए मथे अची दीदार कराईंदो हो, मिस्र वारा चवंदा हुआ साल गुज़री वेंदो, असांखे उञ ई बुख कोन लॻंदी। नारो त हणो भेट पागार त इहो दीदार जो पावर आहे। ऐं दीदार नबी साईं फरमायो, जंहिं हस्ती जो दीदार कंदे अवां जी ज़बान मां सुभान अल्लाह जो अखर निकिरे, बिस्मिल्लाह जो अखर निकिरे, उहो ईअं सम्झो त उहा हस्ती ख़ुदा जे वली जी हस्ती आहे। इज़ारू ज़ुकिर अल्लाह, जंहिं असीं आलमनि खे ॾिसूं था, मुफ़्तनि खे ॾिसूं था, वॾनि वॾनि पीरनि फ़कीरनि खे ॾिसूं था, पर हज़ारे माण्हू भली ॾिसनि, मजाला कंहिंजी ज़बान मां, हज़ारे माण्हुनि जी ज़बान मां बिस्मिल्लाह जो अखर निकिरे न। हिन पूरी काइनात में जंहिं हस्ती खे ॾिसी हिकिड़े माण्हू न, हिननि लखनि माण्हुनि जी ज़बान मां जेकॾहिं बिस्मिल्लाह निकिरे त सम्झो उहो पागारो इमाम आहे। बिस्मिल्लाह, लखे माण्हुनि जी ज़बान मां हिकिड़ो अखर सुभान अल्लाह, इहो सिर्फ़ु पागारो इमाम आहे, उहो हिकिड़ो आहे दुनिया में। पीर सी रोज़े धणी जी ख़िदमत में हिकिड़ो फ़कीर आयो, क़िबला मूं ख्वाब ॾिठो आहे, ख्वाब ॾिठो आहे त हिकिड़ो समुंड आहे जंहिंमें हज़ारे ॿेड़ियूं पियूं घुमनि, ओचितो हिकिड़ो तूफ़ान आयो, उन तूफ़ान अची जो तूफ़ान आयो, समुंडी तूफ़ान, हिकिड़ी ॿेड़ी ॿुॾी वई, ॿी ॿेड़ी ॿुॾी वई, टी ॿुॾी वई, चौथी ॿुॾी वई, उन तूफ़ान में हिकु हिकु थी सभु ॿेड़ियूं ॿुॾी वियूं, पर हिकिड़ी अहिड़ी सुहिणी ॿेड़ी बीठी आहे, उहो तूफ़ान पियो फेरा खाए, उन ॿेड़ी खे लहर ने को लोॾो। क़िबला इहो मूं ख्वाब ॾिठो आहे। पीर से रोज़े धणी उन फ़कीर खे फरमायो, फ़कीर अॻिते हलिया, फ़कीर वेठो, पोइ पीर से रोज़े वारा वरी जमायत खे ख्वाबनि जो तबीर बि ॾिसंदा हुआ, चओ सुभान अल्लाह। मलफूज़ात शरीफ़ पढ़ो, उन में हिकिड़ो पूरो चैप्टर आहे, बाब आहे ख्वाबनि जी तबीर जो, उन में ही नकुल लिखियल। पोइ पीर से रोज़े धणी फरमायो, ए फ़कीर, इहो जेको तो समुंड ॾिठो, इहो समुंड कोन्हे, इहो ही दुनिया आहे, ऐं इन दुनिया में ही जेके तो ॿेड़ियूं ॾिठियूं, इहे मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि, फ़िरका आहिनि, मज़हब आहिनि, ऐं इहो जेको तूफ़ान तो ॾिठो, इहो शैतान जो तूफ़ान आहे।
इहो दज्जाल जो तूफ़ान आहे, इहो निमरूद जो तूफ़ान आहे, इहो फिरौन जो तूफ़ान आहे, इहो अबू जहल जो तूफ़ान आहे, इहो यज़ीदी तूफ़ान आहे। पोइ जॾहिं तूफ़ान ईंदो आहे पोइ इहे सभु ॿेड़ियूं ॿोड़े छॾींदो आहे। माण्हू बिरयानी जी प्लेट ते ईमान विञाए छॾींदा, माण्हू 5000 जी टिकली ते ईमान विञाए छॾींदा, माण्हू नलके जे करे ईमान विञाए छॾींदा, माण्हू स्कूल ऐं इस्पताल जे करे पंहिंजो अक़ीदो ख़तम करे छॾींदा। पर अहिड़े दौर में, दज्जाली दौर में अहिड़ा बि माण्हू हूंदा जेके चवंदा असीं बुख मरी वञूं, असांखे भली पाणी जो फुड़ो न मिले, भली असांखे का शइ न बि मिले, पर असांजो ईमान ऐं अक़ीदो जबलनि खां वधीक मज़बूत आहे। ही दुनिया टुकड़ा टुकड़ा थी सघे थी, पर पागारे जे हुर जे अक़ीदे खे केरु ख़तम नथो करे सघे। नारे विलायत, नारे विलायत, नारे विलायत। पीर से रोज़े धणी फरमायो, या जेका ॿेड़ी बचियल आहे, पाण फरमायूं या इमाम जी ॿेड़ी आहे। सभु ॿेड़ियूं ॿुॾी वेंदियूं आस्ते आस्ते। एतिरा दज्जाल ईंदा, एतिरा फिरौन ईंदा, एतिरा यज़ीद ईंदा, अवां जो पाणी बंदि कंदा, अवां जी रोज़ी बंदि करण जी कोशिशि कंदा ऐं चवंदा त ख़ुदा आहियूं ई असीं। पोइ माण्हू वीचारो ईमान कमज़ोर आहे, चवंदो आऊं बुख मरी वेंदुसि। पोइ बुख मरण जे करे चवंदा हलो बाबा मिड़े दज्जाल जे अॻियां ॿाहूं ॿधूं, मन कणक जी ॿोरी मिले, मन पाणी जो चुको मिले। पोइ नबी साईं फरमायो त उहे पंहिंजो ईमान विञाए छॾींदा। को पाणी जी लप ते ईमान विञाईंदो, को अटे जी लप ते ईमान विञाईंदो। पर हुज़ूर साईं फरमायो अहिड़ो दौर, उन में हर दौर में हिकिड़ो इमाम हूंदो। हर दुनिया गुमराह थी सघे थी, हर तरीक़े जी ॿेड़ी ॿुॾी सघे थी, पर उन इमाम जी ॿेड़ी क़यामत ताईं ॿुॾंदी कोन, हलंदी रहंदी। उहो इहे आहिनि असांजा इमाम। इमामुल अंबिया खां पोइ चइनि यारनि जो दौर आहे। हज़रत अबू बकर जो दौर, उमर जो दौर, उस्मान जो दौर, हैदर करार जो दौर। ऐं इन्हनि चइनि यारनि जूं ॻाल्हियूं पीरसी रोज़े वारे मलफूज़ात में ॿुधायूं आहिनि। चओ सुभान अल्लाह। ऐं एॾो इन्हनि चइनि यारनि सां हिन पागारे इमाम जी दरगाह जो इश्क अक़ीदो रहियो आहे, जो अॼु बि असांजो अठूं जेको पागारो इमाम आहे, उन जे 3 पुटनि जा नाला अबू बकर, उमर ऐं उस्मान आहिनि। जो सुभान अल्लाह। ऐं पीरसी रोज़े धणी जी मलफूज़ात में पूरो बाब आहे असहाबनि जे बारे में। चओ सुभान अल्लाह। पीरसी रोज़े धणी फरमाईंदा हुआ त पूरी दुनिया जो ईमान हिकिड़े पासे रखिजे ऐं ॿिए पासे अबू बकर सिद्दीक जो ईमान रखिजे, त दुनिया जो ईमान कमज़ोर थी वेंदो, अबू बकर सिद्दीक जो ईमान जो वज़न वधी वेंदो। इहे असांजा इमाम आहिनि। पर पीरसी रोज़े धणी जे तरीक़े जो जेको इमाम आहे, उहो हज़रत अली शेर खुदा आहे। चओ सुभान अल्लाह। लगाता था वो जब नारा तो खैबर तोड़ देता था, हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ जाता था। वो हैदर करार जेको असांजे मुर्शिदनि जो ॾाॾो आहे। चओ सुभान अल्लाह। वो हैदरी रत्ता पागारे इमाम जे रगुन में। चओ सुभान अल्लाह। क़यामत जे ॾींहुं नबी साईं सां गॾु त असां हूंदासीं, चइनि यारनि सां गॾु त हूंदासीं, पर असां तरीक़े जे हिसाब सां, निस्बत जे हिसाब सां हैदर करार जे झंडे जे हेठां हूंदासीं इंशाअल्लाह। नारे हैदरी। पोइ हुज़ूर साईं जी जेका औलाद आहे, उहा अम्मा फातिमा मां हली आहे। चओ सुभान अल्लाह। ऐं उन अम्मा फातिमा जो बचिड़ो करबला वारो इमाम हुसैन। चओ सुभान अल्लाह। उहो इमाम हुसैन बि असां हुरन जो इमाम आहे। चओ सुभान अल्लाह। करबला जे मैदान में हुर खे सुञाणप ऐं अज़मत ॾियण वारो जेकॾहिं आहे त शहीद करबला इमाम हुसैन।
इमाम हुसैन खां पोइ इमाम ज़ैनुल आबदीन, उन खां पोइ इमाम मोहम्मद बाक़िर, उन खां पोइ इमाम जाफ़र सादिक, उन खां पोइ इमाम मूसा काज़िम, उन खां पोइ इमाम अली रज़ा। ये 7 अहिड़ा इमाम आहिनि जिन्हनि इमामनि जे खून जो जेको रिश्तो आहे उहो असांजे मुर्शिदनि इमामनि पीर साईं पागारे जे ख़ानदान सां गॾियल आहे। जो सुभाणे ये सभु असांजा इमाम आहिनि। यौम नदू कुल उनासिम बि इमामिहिम। तव्हां क़यामत जॾहिं इमाम अली रज़ा सां गॾु हूंदा, इमाम मूसा काज़िम सां गॾु हूंदा, जाफ़र सादिक सां गॾु हूंदा, इमाम ज़ैनुल आबदीन सां गॾु हूंदा, इमाम हुसैन सां गॾु हूंदा, हैदर करार सां गॾु हूंदा। ऐं वरी उन इमाम जे नसुल मां लकी वारो हज़रत शाह सदरुद्दीन लकियारी थो अचे। चओ सुभान अल्लाह। उहो लकी शाह सदर वारो बि असांजो इमाम आहे, जंहिंजी औलाद मां हज़रत रोज़े धणी जो ख़ानदान आहे। चओ सुभान अल्लाह। उन जी औलाद मां पीर साईं मोहम्मद बक्का शाह आहे, पीर साईं पटधणी। पीर साईं पटधणी असांजो इमाम आहे, जंहिं पंहिंजे ज़िंदगी भर पंहिंजे मुर्शिदनि जी ख़िदमत कई, पिराले शरीफ़ जी चिनाह वारे बुज़ुर्ग जी। हिकिड़े रुगो ॾंदण जे लाइ सवे मैल पैदल पंधु थो करे, पंहिंजे मुर्शिद जी ख़िदमत थो करे। जॾहिं पिराले शरीफ़ तो पहुचे, हिकिड़ो ॿियो फ़क़ीर गॾु थो वञे कि भला तूं त वञी पियो पंहिंजे मुर्शिद पिराले वारे जो दीदार करणु, आऊं बि हलां थो तोसां गॾु। अबा तूं छाजे लाइ थो हलीं? साईं दीदार बि कंदासीं। घर वारी चयो आहे हिकिड़ी सुई बि वठियो अचिजांइ, पिराले में सुयूं सुठियूं थियूं मिलनि कपिड़नि सिबण वारियूं। सो इरादो इहो आहे त सुई बि वठियो अचां। पीर साईं पटधणी चयो अबा तूं भली सुई वठ, असांजो जेको अंदरि जंहिं सुई सां मुर्शिदनि सिबे छॾियो आहे उहा सुई कॾहिं टुटण वारी कान्हे। बेटाई साईं फरमाईंदो सुर मारवी में तो सनी सुई सी सिबियो। असांजो जेको इश्क आहे अक़ीदो आहे उहो अहिड़ी सनी सुई सां टोपे सां मुर्शिदनि सिबे छॾियो आहे। दुनिया जो हर कपिड़ो टुटी सघे थो, पर हुर जे इश्क अक़ीदे वारो कपिड़ो क़यामत ताईं कोन टुटंदो। पोइ मखदूम मोहम्मद इस्माइल जी ख़िदमत में जॾहिं पीर साईं पटधणी पहुता, तॾहिं मखदूम साहब चयो त मोहम्मद बका यार, अॻे तो मुंहिंजे दीदार लाइ ईंदो हुएं, हिन दफ़े तो मुंहिंजे दीदार जी नियत कोन कई छा? कि भला आउं तो तुंहिंजे दीदार जी नियत लाइ आयो आहियां। पोइ पीर साईं पटधणी फरमाए थो त मखदूम साहब फरमायो त न, हिन दफ़े त तूं सुई वठण लाइ आयो आहीं। पोइ मां सम्झी वियुसि, मुंहिंजो मूं त सुई जो इरादो कोन कयो, मूंसां गॾु जेको हलियो हो उन इरादो कयो त सुई वठां। पोइ पीर साईं फरमाईंदा हुआ त उन सुई, हालांकि मुंहिंजो सोहबती हो, मुंहिंजी बि नियत कोन हुई, पर सोहबती जो असरु थींदो आहे। पोइ पाण फरमाए अहिड़ो सोहबती जंहिं सुई जी नियत कई, मुंहिंजे मुर्शिद ॾे जेको मुंहिंजो सफ़र हो उहो अजायो। असीं त हले कहिड़ियूं नियतूं करे था वञूं ज़ियारत लाइ दरगाह ते। भुॻड़ा वठंदासीं, माइनि जा कपिड़ा वठंदासीं, जुतियूं वठंदासीं, सुर्खियूं वठंदासीं। अबा इन जे लाइ दरगाह वञिबो आहे छा? दरगाह जॾहिं हुज़ूर में अचो पोइ सभु का शइ विसरी वञे, का बि शइ यादि न रहे। जेकॾहिं का शइ यादि रहे त पंहिंजे मुर्शिद जो दीदार यादि रहे। हुज़ूर में अचो, अदब सां अचो, जुती लाहे परे खां अचो, मथो ढके पहिरियां वुज़ू करे रोज़े जी हाज़िरी ॾियो, ज़िक्र कयो, उजागो कयो, दुरूद पढ़ो, पथारी ते वियो, मथे केॾा नज़र ई न वञे। बसि 3 ॾींहं 4 ॾींहं 2 ॾींहं भली अधु कलाक हुज़ूर में वेहो, अहिड़ा थी वियो ॼण मुर्शिद जे दीदार में साम्हूं रूबरू वेठा आहियो। का बि दुनिया जी नियत न हुजे त फलाणी शइ वठण लाइ तो दरगाह वञा, फलाणी शइ लाइ तो वञा, न, मुर्शिद जे दीदार लाइ वञूं था। छो त दीदार में जेको फ़ाइदो आहे उहो मौलाना जलालुद्दीन रूमी फरमाईंदो हो त यक ज़माना सोहबते बा औलिया, बहितर अज़ 100 साल ताअत बेरिया। 100 साल हिकिड़े मुसल्ले ते वेही इबादत कर, उन में एतिरो तोखे फ़ाइदो कोन मिलंदो जो हिकिड़ी घड़ी वञी पंहिंजे मुर्शिद जे हुज़ूर में गुज़ार। उते तुंहिंजो कटियल कल्ब साफ़ थींदो,
उते तुंहिंजे रूह जे मथां जेको ज़ंग लॻल हो कट लॻल हो उहो मुर्शिद जे दीदार सां ख़तम थी वेंदा। तुंहिंजी दिलि आईने वांगुरु साफ़ शफ़ाफ़ थी वेंदी। त इहो पीर सी मोहम्मद बक्का शाह पंहिंजो इमाम आहे। चओ सुभान अल्लाह। पीर सी पटधणी बि शहीद थियो हो। अॼु सूरे बादशाह जंहिंजी 82 यौम शहादत पिया वी ते चूंड के मल्हायो पीर सी सूरे बादशाह जी मस्जिद में। त पीर सिंह जो मथे पड़ ॾाढो पीर सी पटधणी उहो बि शहीद थियो। किताबनि जी भरी खणनि ते पिया आया, चोरनि हमिलो कयो, पाण शहीद थिया। ऐं पीर सी पटधणी खां पोइ हिन जमायत जी वाग जंहिं इमाम संभाली उहा रोज़े वारे संभाली। चओ सुभान अल्लाह। अञा ॼाओ ई कोन हो। अॻे भिटाई घोट ऐं गिरोड़ी साहब अॻे पेशन गोइयूं करे विया। भिटाई साहब ऐं गिरोड़ी अॻे ॿुधाए विया त अहिड़ो रोज़े वारो जवान ईंदो जंहिंजे पुठियां हिकिड़ो न लखे माण्हू लॻंदा ऐं लखे माण्हुनि जी ज़बान ते ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र हूंदो। उहो रोज़े वारो जे सॼी ज़िंदगी ज़िक्र जो पैगाम ॾिनो, ला इलाहा इल्लल्लाह जो पाण फरमाईंदा ज़िक्र कयो बसि। ॿिया सूफ़ी ॿिया बुज़ुर्ग 100 तरीक़ा ॾेखारींदा आहिनि, लतीफ़ा सेखारींदा आहिनि। पीर सो रोज़े धणी फरमाईंदो मुंहिंजे तरीक़े में ॾुखियाई आहे ई कान। ऐं फ़क़ीरो ज़िक्र कयो, ज़ोर सां ज़िक्र कयो, ज़रब हणे तव्हां ज़िक्र कयो। ईअं सम्झो ॿियनि खे मंज़िल ताईं पहुचण में 40 विखूं लॻंदियूं, पर मां रोज़े धणी जे फ़क़ीरनि खे इन ज़िक्र जी ज़रब में 2.5 विखूं अञा खणंदा कोन, ख़ुदा अॻे ई पंहिंजो दीदार कराए छॾींदो। पाण फरमाईंदो असांजो तरीक़ो सवलो आहे, पर ज़िक्र ज़ोर सां कजे। पीर सी तजर धणी जंहिंजी साईं पे ॻाल्हि कई, उन खे हिकिड़े माण्हू एतिराज़ कयो त साईं एॾो तव्हांजी जमायत जा माण्हू ज़िक्र था कनि जो असांजी निंड फिटो थी वञे। ज़िक्र त आस्ते कजे। अलासी त आस्ते बि ॿुधे पियो। ऐं अची हुन बैत पढ़ियो त चरखो ईअं चोर जी भूं भुणको न सुणे, तंहिंखां पोइ वञी तोर त सोन बराबरि सुट थिए। पीसी तजर धणी खिली ॾिनो। पाण फरमायूं त न, चरखो ईअं चोर जी सुतन खे सुध थिए। तंद ॿधे तकड़ी ॾाढी ॿधे ॾोर, तंहिंखां पोइ वञी तोर त माणकनि सां मट थिए। पीर फरमायूं तुंहिंजे तरीक़े में आजो आस्ते वेठा रिंगट कयो, भई निंड में हमरा जो ज़िक्र करे। पाण फरमायो त न, ज़िक्र जी अहिड़ी ज़रब हण, अहिड़ो आवाज़ कर जो 100 ॼणा जेके ग़फ़लत जी निंड में सुता पिया आहिनि उहे बि सुजाग थिया। ऐं पाण फरमायो फ़क़ीरो जॾहिं बि तव्हां ज़िक्र कयो, भली अछड़े थर में कयो, भली तव्हां सुंदर नगर पार्कर में कयो, भली तव्हां लाड़ में कयो, जोधपुर में कयो, जैसलमेर में कयो, पोखरण में कयो, उत्तर पंजाब में कयो, सीस्तान में कयो, किथे बि तव्हां बलोचिस्तान जी कुंड में कयो, रण कच्छ में तव्हां ज़िक्र कयो। पाण फरमायूं वॾे आवाज़ सां ज़िक्र कयो। ऐं पाण फरमायूं तव्हांजो ज़िक्र जंहिं वारी जे दाणे ॿुधो, जंहिं वण जे पन तव्हांजो ज़िक्र ॿुधो, जंहिं पाणी जे फुड़े तव्हांजो ज़िक्र ॿुधो, उहो तव्हांजा शाहिद थींदा ऐं क़यामत जहिड़ी शाहिदी ॾींदा त मौला असीं त गवाही था ॾियूं त हिननि रोज़े धणी जे फ़क़ीरनि जो ज़िक्र असां पाण ॿुधो। उहे ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र कंदा हुआ। पोइ जॾहिं तव्हांजे लाइ वण टिण वायूं जॾहिं शाहिदी ॾींदियूं त इंशाअल्लाह इन रोज़े धणी जे नसिल ला इलाहा जे ज़िक्र जे सदके बि पंहिंजा बेड़ा पार थी वेंदा। इहो आहे रोज़े धणी जी जमायत जो ज़िक्र। इस रोज़े धणी जी मलफूज़ात में आहे। पाण फरमाइनि था त हिकिड़ो हमरा हो जेको वञे पियो ही जंग में, ओचितो हुनखे ज़िक्र जो आवाज़ ॿुधण में आयो। दिलि में सोची थियो आवाज़ किथां पियो अचे, अॻिते वञे वरी पोइते वञे त अॻियां पियो अचे। नेठि ख़बर पई त हिकिड़ो बूढ़ो आहे, वण जो हिकिड़ो झुगटो ॾिठईं त उन मज़ा आवाज़ पियो अचे ज़िक्र जो। चई हिन टाइम हिन बूढ़े मंझि किथां ज़िक्र जो आवाज़ आयो। उन दरवेश अची बूढ़े खे हटायो त सुभान अल्लाह, ॾिसे त हिकिड़ो हमरा जो अले कॾहिं माण्हू को गुज़ारे वियो हो, उन जो हॾाऊं पिंजरो पियो आहे, जिस्म सॼो जिस्म ॻरी वियो आहे, हॾा पिया आहिनि, न अखियूं आहिनि, न गोश्त, न नोह, न वार, हॾाऊं पिंजरो पियो आहे। पर ख़ुदा जी कुदरत हुन जी ज़बान सही सलामत पई आहे, उन मां ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र पियो अचे। ही फ़क़ीर हैरान थी वियो, हुन सां ॻाल्हाई, चई अबा तूं ख़ैर त आहे केरु ऐं मुरसई?
ऐं ही तूं कीअं पियो ज़िक्र करीं, तुंहिंजो त जिस्म ई ॻरी वियो आहे, लेकिन जो तोखे लॻे थो साल थिया आहिनि मरे खे। पोइ हुन वीचारे ॻाल्हायो, ज़बान मां आवाज़ आयो, चई अदा आऊं मुर्शिद जो मुरीद आहियां, ऐं मुंहिंजे मुर्शिद मूंखे चयो हो त झरमनि में झंगनि में कहिड़ो बि ॾुखियो वक़्तु हुजे ज़िक्र न छॾिजा। ऐं मूं ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र पे कयो, रुॻो ज़बान सां ज़िक्र पे कयो। अॼु मरी वियो आहियां, मुंहिंजा सॼो जिस्म ख़तमु थी वियो, पर जंहिं ज़बान सां मूं ज़िक्र पे कयो, अॼु ज़बान मुंहिंजी सलामत लॻी पई आहे। मरी वियो आहियां पर ज़बान मां ज़िक्र हले पियो। पोइ पीर से रोज़े धणी फरमायो, ऐं फ़क़ीरो उन दरवेश रुॻो ज़बान सां ज़िक्र कयो हो, पर मां रोज़े धणी चवां थो जेकॾहिं उहो सची दिलि सां इहो ला इलाहा जो ज़िक्र कंदो रहे हा, त उन फ़क़ीर जे जिस्म खे मिटी कॾहिं कोन खाए हा, उनजो जिस्म बि क़यामत ताईं सलामत हुजे हा। इहो रोज़े धणी वक़्त जे इमाम जो ज़िक्र ॾसियल आहे। ऐं पंहिंजो ॿियो तरीक़ो आहे सुन्नत, महबूब करीम जी सुन्नत ते हलणो आहे। जमायत जो तरीक़ो आहे सुन्नत, ॾाढ़ी रखणु, इहो जमायत रखे थी ॾाढ़ी, सुन्नत आहे। पटको पाण जमायत जी निशानी आहे, या हुज़ूर साईं जी सुन्नत आहे। जमायत हथ में लठ थी खणे, या सुन्नत आहे। पीर रोज़े धणी फरमायो, तस्बीह हथ में खणंदे उन में एतिरो तोखे सवाब कोन मिलंदो जेतिरो लठ खणण में सवाब मिलंदो। छो त तस्बीह नबी पाक कोन खईं, या बिदत आहे, पर 70-90 जेका शइ हथ में खईं उहा लठ खईं। हुज़ूर साईं पीर साईं फरमायो त फ़क़ीरो जेकॾहिं लठ रुॻो हथ में खणे हलंदे त ईअं सम्झ ॼण सॼो ॾींहुं तोखे मुफ़्त में सुन्नत जो सवाब पियो मिले। इहो पंहिंजी जमायत जो तरीक़ो आहे। ऐं जमायत जो तरीक़ो आहे अदब, वॾे जो अदब करिणो आहे, दरगाह जो अदब करिणो आहे, रोज़े जो अदब करिणो आहे, नंगर जो अदब करिणो आहे, हुज़ूर जो अदब करिणो आहे, जमायती भाउ जो अदब करिणो आहे। जिथे मुर्शिद अचे थो उन एरिया जो पाण अदब कंदा आहियूं। छो त पीर रोज़े धणी फरमाईंदो हो, तव्हांखे इबादत करण सां हिकिड़ो दर्जो मिलंदो 40 मां, पर अदब करण सां ख़ुदा तव्हांखे 40 दर्जा अता फरमाईंदो। तंहिंजे करे ही जमायत अदब वारी आहे, इश्क वारी आहे। ऐं इहो तरीक़ो पंहिंजी जमायत खे, पंहिंजे सिस्टम खे पंहिंजे मुर्शिदनि सेखारियो आहे, जंहिंजो नालो हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े वारो आहे। चो सुभान अल्लाह। पीर सी रोज़े धणी खां पोइ तजर धणी आयो, उहो असांजो इमाम आहे। उहो तजर धणी रहमतुल्लाह अलैह जेको क़ुरान जो हाफ़िज़ आहे। चो सुभान अल्लाह। पीर सी तजर धणी रहमतुल्लाह अलैह जंहिंखे पहिरें पागारे जो लक़ब मिलियो, उन खां पोइ पीर सी बंगले धणी आयो, उन खे ॿिए पागारे इमाम जो लक़ब मिलियो, जंहिं दरगाह ते बंगलो ठारायो। ही दरगाह पीर ॻोठ जो शहर पीर सी बंगले धणी ठारायो। चो सुभान अल्लाह। जंहिंजो काफ़ियूं मशहूर आहिनि, असगर साईं जूं काफ़ियूं। पीर सी असगर साईं फरमाईंदो हो त मेहर मुंहिंजो मूंसां छोलियूं मूंखे छा कंदियूं। सोहिणी मिहार जे दास्तान में असगर साईं फरमाईंदो त जॾहिं मेहर यार अवां सां गॾु आहे, पोइ हिननि दुनिया जे छोलियुनि जी परवाह ई न कजो। तव्हांखे इहे छोलियूं कुझु कोन करे सघंदियूं। तव्हां रुॻो पंहिंजे मेहर यार जी दामन मज़बूती सां वठिजो, इहे तूफ़ान तव्हांजो कुझु कोन करे सघनि पिया। पीर सिंह बंगले धणी असांजो इमाम आहे। चो सुभान अल्लाह। उन खां पोइ पीर सी तख़्त वारो टियों पगारो इमाम आयो, उहो असांजो इमाम आहे। पीर सी माफ़े धणी आयो, चोथों पगदार पगारो, उहो असांजो इमाम आहे। उन खां पोइ पंजूं पगदार पीर सी शाह मर्दान शाह कोट धणी आयो, उहो पंहिंजो इमाम आहे। उन खां पोइ छहों पगदार सूरे बादशाह आयो, उहो असांजो इमाम आहे। चो सुभान अल्लाह। उहो सूरे बादशाह जेको 34 सालनि जी उमिरि में शहीद थियो, जेको 8 साल जेलुनि में रहियो। 1903 में सूरे बादशाह ते केस दाख़िल थियो, सखर में केस हलंदो हो। पोइ क़ाइदे आज़म मोहम्मद अली जनाह खे वकील कयूं। क़ाइदे आज़म हिकिड़े ॾींहं जी 1903 में 500 रुपया फीस वठंदो हो। 500 रुपया उन ज़माने में, अॼु खां 95 साल अॻु में सूरे बादशाह जे केस में 500 रुपया फीस वठंदो हो। अॼु जे हिसाब सां उहो फीस जो हिसाब लॻाईंदो, अव्हांखे हैरत थींदी त केॾी वॾी महांगी फी हुई। पर शाबस आहे, जनाह हिंदुस्तान मां ईंदो हो सखर सूरे बादशाह जो केस विढ़ण लाइ। पर पोइ अॻिते ख़बर पई त अंग्रेज़नि चयो त भली पोइ केस विढ़, असीं सूरे बादशाह खे सज़ा ॾींदासीं।
पोइ क़ाइद आज़म फाइल बंदि करे हलियो वियो वापसि। ऐं सूर्य बादशाह खे 8 साल सज़ा मिली। किथे रही रत्नागिरी, किथे रही मदनापुर, किथे रही ढाका। उते सूर्य बादशाह खे जेल में वठी विया। नौजवान कारी सुहारी ऐं सूरत अहिड़ी, ख़ुदि अंग्रेज़ था लिखनि। अंग्रेज़ लिखनि था त असीं अंग्रेज़ कंहिंखां डिॼंदा कोन हुआसीं। वॾा वॾा सिंध जा वॾेरा जागीरदार ईंदा हुआ, असांजे आॾो जी कुतो पुछ लुटकाईंदो आहे, ईअं अची ठिंबली हणी वेंदा हुआ, असीं अखि कोन छंडींदा हुआसीं। पर जॾहिं सूर्य बादशाह ईंदो हो, ईअं लॻंदो हो ॼण महफ़िल में को बबर शींहुं अची वियो आहे, ॼण ज़मीन धुॿे थी। जंहिं टाइम सूर्य बादशाह रुगो ॻाल्हाए त ॼण शींहुं पियो गजगोड़ करे। ऐं सूर्य बादशाह जूं अखियूं अहिड़ियूं हूं, चओ सुभान अल्लाह। केरु अंग्रेज़ चए थो असीं जॾहिं सूर्य बादशाह ॾे निहारींदा हुआसीं, असां जूं अखियूं सूर्य बादशाह जे पेरनि ॾे वेंदियूं, असीं सूर्य बादशाह जे अखियुनि में अखियूं विझी ॻाल्हाए कोन सघंदा हुआसीं। इहो सूर्य बादशाह हो। अंग्रेज़नि जा कढिया तो लाह सूर्य बादशाह, कान कई का तिन जी तो परवाह सूर्य बादशाह। जाम तो जहिड़ो ॼमी जा ओ न ॼमंदो को हिते, तूं शुजाअत में मथाऊं शाह सूर्य बादशाह। अंग्रेज़नि जा कढिया तो लाह सूर्य बादशाह, कान कई का तिन जी तो परवाह सूर्य बादशाह। सफ़ा थकिजी पिया आहियो। आऊं त हुई थकल हुयुसि। फ़कीर मुश्ताक खे मूं चयो 10 मिंट ॻाल्हाईंदुसि सूर्य बादशाह जो को नकुल ॿुधाए, मिड़े जमायत जी हाज़िरी भरंदासीं, माइट कावड़जी पवंदा। पर पोइ वरी ॻाल्हि नकुल घणा थी विया, पर अवी त सफ़ा के सुस्त जी थी आयो। नारे विलायत, नारे विलायत। पर मेलो मतल छॾिजे, रांदि रतल छॾिजे। सो इहो आहे असांजो मुर्शिद सूर्य बादशाह। उन जी जॾहिं सूर्य बादशाह खे रत्नागिरी जेल में विया, हज़ारे मैल परे, हज़ारे मैल अकेलो सूर्य बादशाह वेठो आहे जेल में। ऐं हिते जमायत सॼी लोढ़नि में, सखर में लोढ़ो, जोही में लोढ़ो, सिंझोरे में लोढ़ो, सांगड़ में लोढ़ो, हैदराबाद जी हुर कैंप, उमरकोट में लोढ़ो, हिंदुस्तान में लोढ़ा, हर वॾे इलाइक़े में जिथे जिथे जमायत हुई उते लोढ़ा। ऐं बेगुनाह जमायत लोढ़नि में को ॾोह कोन हो। न जमायत करे चोरी कई, न कॾहिं फुर कई, न कंहिंजो खून कयूं, न कंहिंजी बकरी चोरी कयूं, पोइ बि लोढ़नि में, जेलनि में। छो? अंग्रेज़नि खां पुछंदा हुआ त असांजो ॾोह कहिड़ो आहे? पोइ अंग्रेज़ चवंदा हुआ अवा जो ॾोह इहो आहे त पागारे जा हुर आहियो। फ़कीरनि जो जेकॾहिं असांजो इहो ॾोह आहे त पोइ इहो ॾोह असीं कंदा रहंदासीं। भली फाहियूं चाढ़ियो, लोढ़नि में हणो, असांजी ज़बान मां, असांजे रूह मां पागारे जो नारो केरु ख़तमु करे कोन सघंदो। इहो हो सूर्य बादशाह जो इश्क। जॾहिं सूर्य बादशाह उते जेल में विया 8 साल, पोइ पाण क़ाइद आज़म वीचारे उते वञी कोशिशि कई। 2 साल सूर्य बादशाह जी सज़ा घटि थी। 1936 में सूर्य बादशाह आया गड़ंग बंगले ते वापसि। इतां हुर तहरीक शुरू थी। 37 में सूर्य बादशाह हज कयो। उन खां पोइ जॾहिं तहरीक शुरू थी, पोइ फ़कीर जॾहिं गड़ंग बंगले ते सूर्य बादशाह आयो, चई त अचो फ़कीरो, जेको बि पंहिंजो गाज़ियुनि जी लिस्ट में नालो लिखारायो अॻिते अचे। फ़कीर चवंदा हुआ की ॿिया रुगो गाज़ियुनि जी लिस्ट में असीं नालो कोन था लिखारायूं, असांजो नालो शहीदनि जी लिस्ट में बि लिखी छॾ। पोइ फ़कीरियाणियूं जेके ॿाहिरि हूंदियूं हुयूं, उहे वीचारियूं कननि ते हथ रखे मौलूद पढ़ंदियूं हुयूं। अछड़े थर जूं फ़कीरियाणियूं, थर जूं फ़कीरियाणियूं, आवाज़ नारे जूं फ़कीरियाणियूं। पोइ डॉक्टर नबी बख्श बलोच, उहो क़ाइम फ़कीर बम्बरे वटि घणो ईंदो हो। उहो चवंदो हिते आउं कचहरियूं करे वेंदोसि। पोइ डॉक्टर बलोच साहिबु चवंदो हो त मूं इहा ॻाल्हि लिखी, मूं पुछा कई फ़कीरनि खां त उन टाइम जॾहिं सूर्य बादशाह चवंदो हो फ़कीरो गाज़ी थियो, उन टाइम फ़कीरियाणियूं मौलूद कहिड़ियूं चवंदियूं हुयूं। पोइ डॉक्टर साहिबु चवंदो फ़कीरियाणियुनि जो उहो मौलूद मूं लिखारायो। उहो फ़कीरियाणियूं चवंदियूं हुयूं, सूर्य सिर जो सांगो लाहे,
आया मर्द मैदान में काहे सिर ॾिनोसी मुर्शिद खे पो ईद असां लए आहे। फ़कीराणी चवंदो क़िबला ईद माण्हू चवंदा त 30 रोज़ा पूरा थियण जी ईद पढ़ूं, पर असां हुरनि जी ईद तॾहिं आहे जॾहिं मुर्शिद हुकुम करे पंहिंजी जान जे ॾींहुं कटाईंदासीं, उन ॾींहुं सम्झंदासीं त ख़ुदा हुरनि खे ईद नसीब करे छॾी आहे। सूर्य सिर जो सांगो लाहे आया मर्द मैदान में काहे सिर ॾिनोसी मुर्शिद खे पोइ ईद असां लाइ आहे। इहो हो इश्क जो अंदाज़, इहो हो फ़क़ीरनि जो अंदाज़ जिन पंहिंजूं जानियूं क़ुर्बान कयूं, जिन सूर्य बादशाह सां गॾु फाई ते चढ़ी विया। अॼु ख़ुदा जो कसम हिन मुल्क में पाण आज़ादु आहियूं। ही ख़ुदा जी जेका नेमत असांखे मिली आहे इहा का मुफ़्त में कोन मिली आहे, इहा उन्हनि हुरनि फ़क़ीरनि ऐं सूर्य बादशाह जी क़ुर्बानी जे सदके अलाह ताला नसीब फरमाई आहे। ऐं इंशा अल्लाह अॼु बि जॾहिं हिन मुल्क ते ॾुखियो वक़्तु आयो तॾहिं पीर सिंह सरदार वक़्त जो इमाम अॻिते हूंदो ऐं जमायत इंशा अल्लाह गॾु हूंदी ऐं दिजाल ईंदा रहंदा, ॾुखिया वक़्त ईंदा रहंदा। ऐं पीर सिंह रोज़े वारे जो मुनक़ुल ॿुधायो त कई तूफ़ान ईंदा रहंदा, ॿेड़ियूं ॿुॾंदियूं रहंदियूं, पर इंशा अल्लाह ही रोज़े धणी जे ज़िक्र वारी ॿेड़ी, ही रोज़े धणी जे तरीक़े वारी ॿेड़ी, ही पागारे इमाम जे इश्क ऐं अक़ीदत वारी ॿेड़ी, ये तूफ़ान ख़त्म थी वेंदा। इन्हनि जो नालो निशान क़यामत ताईं हलंदो रहंदो। अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। अल्लाह ताला हिन अॼोकी महफ़िल जिन मुनक़िद कई आहे ख़ुदा उन्हनि सभिनी जे रिज़्क़ में रोज़ी में बरकतूं अता फरमाए। ऐं मां थकल हुयुसि पर जेके ॿ अखर अलाह सी मूंखां ॻाल्हाया मुंहिंजी ही ख़िदमत अलाह सी पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। ऐं मुंहिंजे लाइ बि दुआ कयो अल्लाह ताला मूंखे बि हिमत ॾे जीअं हज़रत रोज़े धणी जे फैज़ खे, उन जे ज़िक्र खे, पागारे इमाम जे रिवायतुनि जी खे, उन जे तरीक़े जी ॻाल्हि खे पाण झर झंग में कंदा रहूं। ऐं इंशा अल्लाह इहो ई पंहिंजे लाइ जिहाद आहे। ऐं पीर सिंह सरदार हिन सफ़र में दीदार कराया ऐं जेके नसीहतूं पाण फरमाए विया आहिनि उन्हनि ते अमल कयो, पंहिंजी औलाद खे पढ़ायो, न्याणियुनि खे ख़ासि तौर सां तइलीम ॾियारियो। हीउ ॾुखियो वक़्तु पियो अचे, पीर सिंह फरमायो चौपायो माल धारियो, ॿकरियूं धारियो, ज़राइत जो हाल ॾिसो पिया, पाणी जो हाल ॾिसो पिया, वॾा वॾा तूफ़ान ईंदा हिन सिंध ते। ही बाबुल इस्लाम आहे ऐं जिथे वक़्त जो इमाम रहे थो उते सभई शैतान अची गॾु थींदा ऐं उन्हनि जी जंग का कंहिं अहिड़े गैरे सां कोन्हे, उन्हनि जी जंग वक़्त जे इमाम सां आहे। ऐं इंशा अल्लाह जॾहिं इहे शैतान ईंदा आहिनि ऐं वक़्त जो जॾहिं इमाम बीहंदो आहे त पोइ इहे शैताननि जा नाला निशान ख़तमु थी वेंदा आहिनि, इमाम जो झंडो बुलंद ऐं बाला रहंदो आहे। हा, शैतान आयो, उनजो नालो ख़तमु थी वियो, आदम नबी जो नालो अञा हले पियो। निमरूद शैतान आयो, उन ख़ुदा जे नबी इब्राहिम खे साड़ण जे लाइ कोशिशूं कयूं, पर निमरूद पाण ग़रक़ थी वियो, ख़तमु थी वियो। इब्राहिम नबी जो झंडो अञा ताईं हलंदो पियो अचे। मूसा नबी जे ज़माने में फिरौन शैतान आयो, उन चईंदा अचो मूंखे सजदो कयो त कणिक बि ॾियां, मानी बि खारायां, पाणी जो चुको ॾींदुसि। पर जेके सचा हुआ उन्हनि चयो असांखे तुंहिंजे हिन मानी पाणी जी ज़रूरत ई कान्हे, असीं मूसा नबी सां गॾु बीहंदासीं। पोइ जेके 4 माण्हू मूसा नबी सां बीठा, ख़ुदा उन्हनि जे लाइ दरियाए नील खे 2 टुकड़ा कयो ऐं बाक़ी फिरौन उनजो लश्कर ग़रक़ थी वियो। अलाह सी फरमायो मूसा जो नालो क़यामत ताईं हलंदो, फिरौन जो नालो तबाही बर्बाद थी वियो। जॾहिं मदीने वारो साईं आयो, अबू जहल आया, अबू लहब आया, सभु ख़त्म थी विया। मदीने वारे साईं जो नालो क़यामत ताईं हलंदो रहंदो। जॾहिं करबला आई, इमाम हुसैन अकेलो इमाम हो। माण्हू जॾहिं पाण मैदान में पहुतो, 72,000 माण्हू अची गॾु बीठा, साईं निमाज़ पढ़ा ऐं यज़ीद वरी ऐलान कराया अचो बिरयानी जी प्लेट तो खाराया, अचो तव्हांखे पैसा ॾियां, अचो न त तव्हांजो पाणी बंदि कंदुसि। सभु माण्हू फिरी विया, यज़ीद जे पुठियां लॻा, इमाम जे पुठियां 72 ॼणा वञी बीठा ऐं हिकिड़ो हुर अची बीठो। चो सुभान अल्लाह। हिकिड़ो हुर अची करबला में बीठो। हुर हली आयो माझी मर्दानू, आया आशिक आग जो पतंग परवानू, ही सिर सुहानू सदके कया सैयद था।
उहो हुर जंहिं करबला में हुसैन ता नालो कुर्बान कयो अॼु बि हिन किंगरी जी धरती ते जेकॾहिं पागारे इमाम जे मथां को सिर कुर्बान करण वारा आहिनि त इहे ख़ुदा जो कसम हुर आहिनि जेके पागारे जो नारो हणी फाई जे फंदे ते चढ़ण जे लाइ तयारु थी वेंदा आहिनि। इंशाअल्लाह इहो वक़्त जो इमाम इहो सिलसिलो क़यामत ताईं हलंदो रहंदो। बाक़ी ही फितना फ़साद कई ईंदा ऐं कई उभरंदा, इन में दुआ रुगो इहा कंदा कयो त ख़ुदा पंहिंजो ईमान सलामत रखे, इश्क सलामत रखे। वक़्तु जेकॾहिं ॾुखियो अचे त असीं इम्तिहान में पास थी वञूं, ई न थिए किथे ईमान खे कमज़ोर करे वेही रहूं। न, जेकॾहिं रोज़े धणी जो तरीक़ो पढ़ंदो, ज़िक्र कंदो, दुरूद पढ़ंदो, मलफूज़ात हमेशह पंहिंजे घर में रखंदो, पंहिंजे बचनि ॿारनि खे पढ़ाईंदो त इंशाअल्लाह केॾा बि शैतान अचनि, केॾा बि तूफ़ान अचनि, केरु अव्हां जो ईमान कमज़ोर करे कोन सघंदो। ऐं इंशाअल्लाह जॾहिं इमाम महदी ईंदो तेसि ताईं इहो रोज़े धणी जो तरीक़ो हलंदो रहंदो। अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फ़रमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह से तव्हां सभिनी खे सलामत रखे।